न मतिलबु मुंहिंजी इहा फीलिंग आहे त शायदि कुझु पचे पियो। उहो तव्हां माशाल्लाह वॾा आहियो, तव्हां खां वधीक असां कंहिंखां पुछूं? सी पचे बि पियो त बि असीं न पचणु ॾींदासीं। नवाब शाह वाक़ई हीअ कीअं था ॾिसो जेको 2-3 ॾींहं अॻु में हथियार बथियार किथां रिकवर थिया, तव्हां सां रिलेट कई? मिसकी ॾियारी आहे, तूं लुंडे में हलियो हल त ज़ात ज़रदार वटि हर शइ आहे। उहो त आहे बिल्कुलु। त पोइ इहो त मिड़ी पंहिंजी हिननि जी जेके आहिनि असांजे माण्हुनि जूं ऐं पुलिस जूं ऐं के ॿिए जूं ही आहिनि मैसेजिस, के ॿिए जा मैसेजिस। ज़रदारी साहब सी पाण त चवंदा आहिनि न, फैज़ साहब जे फैज़ुल्लाह की जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। ॻाल्हि त इहा आहे न, पंहिंजे हूंदे सूंदे माण्हू कुझु करे वञे। आइडिया इहो कोन्हे, आइडिया इहो आहे त मूंखे पंहिंजी धरती सां प्यारु आहे, मूंखे हिन धरती में मरणो आहे। मूंखे इहो सोचणो ई न आहे त अॻिला छा सोचींदा, ॿियो छा कंदो, ॿियो छा करे सघे थो। इहो सोचबो त पोइ कमु ई कोन थींदो। माण्हू पंहिंजो कमु कंदो हले, आम इंसान ज़ात जी ख़िदमत कंदो हले। आउं तव्हांखे नंढो हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां। प्रीतमाबाद में मुंहिंजी ज़मीदारी आहे। प्रीतमाबाद आख़िरी पोस्ट सम्झो त पॉइंट आहे सांगड़ ज़िले जी। बिल्कुलु। ऐं वियुसि त मूं ॾिठो त हुते जमराव क्रॉस करण जी का पुल न आहे। त मूं CM खे चयो त बाबा हिते जमराव जी पुल ठाहे छॾियो। त कंहिं ॿिए दोस्त चयो त साईं हुन पासे त रुॻो फ़क़ीर आहिनि, माना पीर साहिब जा। मूं चयो बाबा इंसान ज़ात आहे हुन पासे, थोरा घणा खणी फ़क़ीर बि हूंदा, पर ॿी ज़ातूं बि त आहिनि ऐं माण्हू त आहे, इंसान त आहे। हाणे अछड़े थर में जॾहिं असीं पाइनूं 50-50 करोड़ रुपया ख़र्च करे पाणी खणी था वञूं त हुनमें हर को पीए थो। असीं त कोन था पुछूं त हीउ केरु आहे केरु न आहे। इहो को साफ़ पाणी ऐं हिंदू पाणी ऐं मुस्लमान पाणी त कोन्हे, हर को पीए, हर कंहिंखे हक़ आहे। त असीं सदाईं कमु कंदा आहियूं सॼे धरती जे लाइ, हर इंसान ज़ात जे लाइ। जीअं BB कार्ड ॾिनोसीं, असां कोन पुछियो त हीउ पार्टी जो माण्हू आहे नॉन पार्टी माण्हू आहे, असां सभिनी खे ॾिनोसीं। सही, ईअं ई माना तव्हांजो मक़सदु इहो आहे त इलेक्शन में पॉलिटिक्स हूंदी आहे, इलेक्शन खां पोइ हुकूमत हूंदी आहे, पोइ सभु अवाम आहे। ज़रदारी साहब ॾुखियो सुवालु आहे, तव्हां ते पाण ते बि करप्शन जा इल्ज़ाम लॻा ऐं हिन वक़्तु बि जेके तव्हांजा मुख़ालिफ़ आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा नारा हणनि था। असांखे त पाण खे जेको आहे सो ॾाढो अफ़सोस थींदो आहे। तव्हां ताईं बि पहुचंदा हूंदा, सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो छो तव्हां ते करप्शन जा इल्ज़ाम लॻनि था? सिर्फ़ु ॿियो छा चवंदा? पहिरें जॾहिं BB हयाती हुई, अलाह हुनखे जन्नत नसीब करे, तॾहिं BB खे कमज़ोर करण जे लाइ त हीउ त पंहिंजो मुड़ुसु नथी बचाए सघे, हू जेल हली वियो आहे ऐं असांजे वर्करनि खे डिस्करेज करण जे लाइ। ऐं तव्हांजे लाइ ऐं सिंध जे ॿुधण वारे दोस्तनि जे लाइ इहो ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम इसाक़ ख़ान जे ज़माने खां वठी को मूं ते 20-22 केस थिया आहिनि ऐं सभु मूं खटिया आहिनि कोर्टनि मां। इहो कोन तव्हांखे केरु ॿुधाईंदो त इहे सभु केसिस जेके आहिनि हुन मां आऊं बरी थी वियो आहियां। करप्शन जी ॻाल्हि हर को कंदो, सवली आहे। दुआ ॾियणु ॾुखी आहे, गार ॾियणु सवली आहे। अदलिया बि ॾाढी एक्टिव आहे सिंध में, वॾा दौरा कनि था चीफ जस्टिस साहब। कीअं था ॾिसो हिननि दौरनि खे? नॉर्मल ॾिसो था या सम्झो था त असांजो आम सियासी थॉट आहे? भले कनि, हर को जेको पावर में अचे थो सम्झे थो 3 महीननि में या 5 महीननि में 6 महीननि में मुल्क सुधारे वेंदुसि। बिस्मिल्लाह, 100 बिस्मिल्लाह कराए सघनि था त कनि, असांखे कोई इतराज़ कोन्हे। असांखे छो इतराज़ थींदो? बट डू यू अंडरस्टैंड कि सोशल मीडिया अहिड़े टेक्नोलॉजी जे दौर में ही जेके चूंडूं आहिनि इहे सिंध जे मुस्तक़बिल जो तयन कंदियूं? आउं सम्झां थो त अवेयरनेस आहे। आउं सम्झां थो त बिलावल साहब असां खां वधीक अवेयर आहे, कंसर्नड आहे। माना त मुंहिंजी नंढी न्याणी बि जेका आहे हू बि सोशल मीडिया ते वेहे थी, त हू बि कंसर्नड आहे, हुन ते बि असरु थिए थो। त हर शइ जो पढ़ियल लिखियल ॿार आहिनि,
पढ़ी आया आहिनि सम्झनि था त एवरीबडी इज़ इन्वॉल्व। ईअं जीअं मुंहिंजा ॿार पढ़ियल लिखियल आहिनि, नवीद कंवर जा ॿार पढ़ियल लिखियल आहिनि, ॿियनि जा ॿार पढ़ियल लिखियल आहिनि, सभु ॿार पढ़ी आया आहिनि। हाणे अलहमदुल्ला पाकिस्तान में ऐं सिंध में ख़ासि तौर ते जेका असां वटि आहे जीअं नई जनरेशन जी, मूं ज़ुल्फ़कार जामोट जे पुट खे वरितोसीं एज़ अ सेनेटर, छो जो आउं सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे इहो न हुजणु खपे त ब्लॉकेड हुजे त पीपल्स पार्टी में ॿियो केरु नथो अची सघे। हू आयो आहे ऐं सुठो सेनेटर थींदो इनशाला। हू हाणे बि असांजी पार्टी सां गॾु पिया कमु कनि। त ईअं एग्ज़ाम्पल्स आहिनि। जीअं शेख खे वरितोसीं हुतां सखर में सांगड़ में, सांगड़ मां इहो शेख जेको आहे पंहिंजो छा नालो आहे इंडस्ट्रियलिस्ट, ओ साईं पंहिंजो शौकीन साहब त सुठो सुठी पिकिंग आहे, सुठो माण्हू आहे, तमामु वॾा कम थो करे माण्हुनि जी ख़िदमत जा, ऐं जेतिरो हुनखे इनकरेज कंदासीं ओतिरो हू बि इनकरेज थींदो। सही। अच्छा ज़रदारी साहब, एंड जी तरफ़ वञूं पिया, ॿ टे तकड़ा सवाल आहिनि। हिकिड़ो सवाल थी वियो आहे त सिंध में चूंडुनि दौरान पीपल्स पार्टी ॾुखियो ज़िलो कहिड़ो पई सम्झे, जेको पीपल्स पार्टी सम्झे थी असांखे सभिनी खां वधीक जान तोड़ महिनत करणी पवंदी? पार्टी जे लाइ कोई ज़िलो ॾुखियो कोन्हे। नौकरियूं एतिरा छोकिरा पढ़ी पिया आहिनि जो हाणे घटि में घटि सिर्फ़ु सिंध लाइ मूंखे 10 लख नौकरियूं खपनि। चङो 2-3 लख त आउं करे वेंदुसि, पर 10 लख किथां कंदुसि? इहा बि सुठी ॻाल्हि आहे, 2-3 लख करे विधो। थोरो नौजवान खे ॿुधायो, को आसिरो त थिए न कि ज़रदारी साहब 2-3 लख नौकरियूं ॾींदो असांखे। 3 लख नौकरियूं इनशाअल्लाह मुंहिंजो वाइदो आहे। 5 years, next 5 years में फर्स्ट ईयर 1.5 lakh and the rest gradually। व्यूअर्स, ही तमामु वॾो ऐलान आहे आसिफ अली ज़रदारी साहब जो त उन्हनि जी ईंदड़ हुकूमत जेकॾहिं उन्हनि खे आवाम वोट ॾिए थो त 3 लख नौकरियूं हू ॾींदा। ज़रदारी साहब, प्राइवेट सेक्टर में या सरकारी? सिंधी माण्हुनि जो वॾो इशू आहे सरकारी नौकरी, छो जो सिक्योरिटी जेका आहे हू मूंखे वॾे में वॾो इशू आहे। हाणे तव्हां ॾिसो त अॼु जे पुलिस वारे जी पघार कल्ह जे पुलिस वारे जी पघार खां 3 ते वधीक आहे। जीअं टीचरनि जी पघारूं 3 ते 4 ते वधीक आहे, ईअं असांखे 2-3 हज़ार त ऐं ॿिया डॉक्टर बि रखिणा आहिनि। त हुन में असां हिकिड़ा फ्रेमवर्क ठाहे छॾियो आहे त बाबा जेको कमांडो कोर्स कंदो, जेको सिक्योरिटी कोर्स कंदो, एक्सप्लोसिव कोर्स कंदो, हुनजी इंश्योरेंस बि कबी, हुनखे पघार बि 15,000 वधीक मिलंदी। ईअं पैकेजिस ठाहे माण्हुनि खे अट्रैक्ट बि कबो ऐं माण्हुनि खे वेल ट्रेंड बि कबो। सही। NA 213 आसिफ ज़रदारी साहब लाहौर में वेठा आहिनि, चूंड मुहिम केरु पियो हलाए? सवाल आहे माण्हुनि जो, सही सवाल आहे। अदी हज़रा, अच्छा, अदी हलाए पई, हू MPA जी बीठी आहे न हुते। बिल्कुलु। पहिरें MNA बि रही पाण, बिल्कुलु उहो त आहे, माना गॾु हले पई न चूंड मुहिम। मुतमइन आहियो। आसिफ ज़रदारी साहब खे नवाब शाह जा माण्हू वोट ॾियनि था, केतिरो आसान हूंदो नवाब शाह जे माण्हुनि जे लाइ आसिफ ज़रदारी ताईं एक्सेस करणु? आउं मिलंदो आहियां सेक्टर्स में त बाबा अॼु जेको आहे ही वर्करनि जो ॾींहुं आहे, अॼु पार्टी वर्करनि जो ॾींहुं आहे, अॼु जेको आहे दौड़ वारनि जो ॾींहुं आहे, अॼु बुछेरी वारनि जो ॾींहुं आहे, अॼु फलाणे क़ौम वारनि जो ॾींहुं आहे। ईअं आउं माण्हुनि सां इंटरेक्शन ईंदी आहे। न त माण्हू मूंखे वोट छो ॾियनि? मुंहिंजी न्याणी वञे थी अदी अज़रा 1.25 लाख वोट थी वठी अचे। अदी अज़रा त नॉन पॉलिटिकल आहे, टोटल NGO टाइप आहे, विड़े बि थी माण्हुनि सां। बिल्कुलु। ऐं कंहिंखे माना ज़ेबेस्ट इंस्टीट्यूशन हलाए थी ऐं आउं एडमिशन नथो वठी ॾेई सघां। सही। ज़रदारी साहब, लास्ट क्वेश्चन, सिंध जो को अहिड़ो सियासतदान जो तव्हांजी दिलि चयो हुजे काश इहो बि PP में अची वञे ऐं अञा न आयो हुजे? नहीं, घणा दोस्त आया आहिनि जिन जो मुंहिंजी ख़्वाहिश हुई त अचनि, उहे अची विया आहिनि। बाक़ी थी सघे थो को वॾो पीर साहिबु जेको कॾहिं पीपल्स पार्टी में अची वञे ऐं जीअ भुट्टे जो नारो हणे। मूं जीअ भुट्टे जा नारा प्रेसिडेंसी में हणाईंदुसि ऐं उहो सदाईं पलांद हूंदो। 5 साल आउं पलांद कंदो रहियुसि। ठीकु। थैंक यू वेरी मच आसिफ अली ज़रदारी साहब, तव्हां टाइम ॾिनो, वॾी महिरबानी तव्हांजी। व्यूअर्स, आसिफ अली ज़रदारी साहब जो इंटरव्यू तव्हां ॿुधो ऐं ज़रदारी साहब जी ॻाल्हि